शामिल कयूं पिया। ड्रिब मेयर शाह खान ड्रिब मेयर शाह थाणे जी हद अंदर ॾोहनि ते ज़ाब्तो न अची सघियो। टंडो मस्ती थाणे जी हद मां मुख़्तलिफ़ जॻहनि तां नामालूम चोर मस्जिद मां बैटरी ॻोठाणे खां मोटरसाइकिल पुर समेत ॻोठ लाल ॾिनो ॼणा मां ट्यूबवेल वारी जेको मशीन चोर लाइ फरार थी विया। मुतासिरीन पारां टंडो मस्ती थाणे ते एनसी दाख़िल। रिपोर्ट मूजिबि टंडो मस्ती थाणे जी हद अंदर ॾोहनि ते ज़ाब्तो न अची सघियो। टंडो मस्ती थाणे जी हद मां मुख़्तलिफ़ जॻहनि तां नामालूम चोर ड्रिब मेयर शाह शहर जे जामिया महदी मस्जिद मां टियों भेरो बैटरी चोरी करे फरार थी विया। ॿिए पासे टंडो मस्ती लॻ क़ौमी शाहराह तां ॻोठ पिकरी फलपोटा वासी इक़बाल अहमद फलपोटो खां नामालूम हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते कंहिंसी यर्दमाल बणाए CD 2014 मोटरसाइकिल फुर करण समेत ॻोठ लाल ॾिनो ॼण मां पुलिस पिकअप भरिसां ॻोठाणे सोराब उर्फ़ रजब अली हुजण जे ज़रिए ज़रई ज़मीन ते लॻल ट्यूबवेल वारी बेको मशीन नामालूम चोर लाइ आसानी सां फरार थी विया। मुतासिरीन पारां टंडो मस्ती थाणे ते एनसी दाख़िल कराई वई। उन मौक़े ते टंडो मस्ती पुलिस ख़िलाफ़ मुतासिरीन पारां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे टंडो मस्ती पुलिस ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी SSP खैरपुर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो वियो त असांजी चोरी थियल सामान वापसि कराए ॾिनो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।